यूटिलिटी स्टोर ते जेका सब्सिडी मिले थी उनखे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि आहे त जेका यूटिलिटी स्टोर ते ग़रीब त वेंदा ई कोन्हनि, छो त ग़रीब जेको माण्हू आहे उहो 5 किलो खंडु कोन थो वठे, किलो गिहु कोन थो वठे, किलो दाल कोन थो वठे मुङनि जी। ग़रीब माण्हू जेको वठे थो 10 रुपए दाल, 20 रुपए खंडु, 10 रुपए चांहि, ईअं न त पा अधु किलो ग़रीब थो वठे। यूटिलिटी स्टोर ते असल में जेको ख़रीदार ग़रीब आहे ई कोन। सभु पैसे वारा माण्हू यूटिलिटी स्टोर था वठनि, सब्सिडी उन्हनि खे बि मिले ऐं ॿी उन्हनि खे बि सब्सिडी मिले जिन खे बेनज़ीर पैसा अॻु में मिलनि था, वरी उन्हनि खे बि मिले। जेको असल ग़रीब आहे, जेको माना कमाए थो 500 रुपया तारीख़, उहो तव्हां उनखे कीअं रसाईंदा आख़िर? त इन लाइ तव्हांखे साॻी ॻाल्हि करणी पवंदी जेका KPK में गवर्नमेंट कई, उन हिसाब सां जेकर कमु कंदा त हर माण्हूअ खे मिलंदो। बाक़ी हीअ जेका तव्हांजी सब्सिडी आहे न, उहा वञे ई अमीरनि ॾे पई, जिन जो ₹1 रुपया पघार आहे, 80,000 रुपया पघार आहे ऐं लख खां मथे जिन जो पघार आहे, उन्हनि खे उहे ई वठंदा। यूटिलिटी स्टोर था अची सॼे महीने जो सामान। बाक़ी ग़रीब माण्हू त टाइम ते वठंदो आहे, अधु किलो अटो, 10 रुपए खंडु, 10 रुपए चांहि, 10 रुपए गिहु, ईअं वठंदो आहे ग़रीब माण्हू। पहिरीं त हीअ रिसर्च त करियो ग़रीब आहे केरु, ग़रीबनि खे कुझु कोन मिले ऐं यूटिलिटी स्टोर इदारो ई न हुअणु खपे। इन इदारे खे ख़तमु करे ऐं तव्हां सस्ताई करियो, इन में को फ़ाइदो न आहे। महिरबानी।